जो चवण आहे त धांधली कई पई वञे, औरतुनि खे पंहिंजी मर्ज़ीअ सां वोट कास्ट करण ॾिनो वञे। तफ़सील मालूम कयो था टाइम न्यूज़ मटियारी जे रिपोर्टर कामरान मेमन खां। कामरान, छा अपडेट्स आहिनि? पोलिंग नंबर 4 ते बदनज़मीअ खां पोइ पोलिंग जो अमल रोकियो वियो आहे। जी मेहता, बिल्कुल मटियारी ज़िले हेडक्वार्टर शहर जी जेका पोलिंग नंबर 4 आहे, जेके लेडीज़ बूथ जिते क़ाइमु कया विया आहिनि, जिते बदनज़मी थी आहे, जेका पोइ वॾी तादाद में रेंजर्स ऐं पुलिस पहुची वई आहे। ऐं तव्हांखे ॿुधायां त पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे उम्मीदवारनि जो इल्ज़ाम आहे त जीडीए जा जेके अॻुवान आहिनि उहे पोलिंग अंदरि जेके नौजवान आहिनि, औरत पोलिंगुनि में अंदरि दाख़िल थिया आहिनि ऐं उन्हनि ज़बरदस्ती औरतुनि खे ॿाहुनि खां झले ज़बरदस्ती जीडीए खे वोट ॾियारण लाइ ज़ोर भरियो आहे ऐं वोट ॾियारिया आहिनि। जॾहिं त शगुफ्ता जुमाणी पिणु उते पहुती आहे, जंहिंजो भाउ पिणु कैंडिडेट आहे, ऐं उन पिणु इहो इल्ज़ाम हयो आहे त औरतुनि खे ज़बरदस्ती वोट ॾियारिया पिया वञनि, अंदरि पैसा हलाइण जी कोशिशि कई पई वञे। जीडीए जा नौजवान जेके आहिनि उहे अंदरि दाख़िल थिया आहिनि औरत पोलिंग स्टेशन में बग़ैर पासुनि जे। जेका नाइंसाफ़ी आहे, इन हवाले सां शगुफ्ता फौरी तौर ते इंतिज़ामिया खे ॿुधायो, जेखां पोइ रेंजर्स ऐं पुलिस वॾी तादाद में पहुती, जंहिं जीडीए जा जेके नौजवान अंदरि बीठल आहे पोलिंग स्टेशन अंदरि, उन्हनि खे ॿाहिरि कढियो ऐं कुझु देरि लाइ पोलिंग स्टेशन जो जेको अमल आहे उहो रोकियो वियो आहे। ऐं तव्हांखे ॿुधायां त उन खां पोइ हुते वॾी रश थी वई, औरतूं वॾे तादाद में पहुची वियूं ऐं हिन वक़्तु जेको अञा पोलिंग जो अमल जेको आहे उहो शुरू न थी सघियो आहे। पुलिस ऐं रेंजर्स नौजवाननि खे ॿाहिरि कढी वरितो आहे। जी कामरान मेमन, महिरबानी अपडेट करण जे लाइ। उन्हनि सभु जो आहे ॿुधो त को मसइलो थियो आहे ते लेडीज़ जी पोलिंग ते जी हीअ आहे गवर्नमेंट गर्ल्स कॉलेज मटियारी वार्ड 4 जो। उनमें पोलिंग जा ॿ बूथ ठहियल आहिनि ऐं उनमें लेडीज़ जी पहिरीं त तमामु स्मूथली पोलिंग हली पई, पर जेको मुखालिफ़ कैंडिडेट आहे जीडीए जो, उन पंहिंजा 2-3 जेके आहिनि ॿाहिरि कुझु साथी ऐं उहे कैंडिडेट जिन के इलेक्शन में अनपोज़ आया आहिनि, जेके जिन जो ही तक कोन्हे, जिन जो मतिलबु तक खां अलावा जेके कैंडिडेट आहिनि, उन्हनि सभिनी जो तक़रीबन कोई 10-15 ॼणा अंदरि घिड़िया आहिनि लेडीज़ जे बूथ में। ऐं उन खां पोइ ख़वातीन जे ॿाहुनि खां, मायुनि जे ॿाहुनि खां झले जेको आहे न उन्हनि टपाइण आया आहिनि। सो इन जे करे उहो थोरो थियो आहे, उते बदमज़गी थी आहे। लेडीज़ एतिराज़ कयो त भई तव्हां असांजूं ॿाहूं पकिड़े छो पिया असांखां जेको आहे न ज़ोरी वोट करायो, असांजी मर्ज़ी आहे असीं कंहिंखे बि वोट ॾियूं। ऐं हालांकि तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं वोट हूंदो आहे त अंदरि बूथ में वञी लेडीज़ पर्दे जे पोयां स्टैम्प कंदी आहे, पर हिननि इहो शइ कई आहे। पर शुक्र अल्हम्दुलिल्लाह इंतिज़ामिया बि आई आहे